कैन शाह, कालू शाख, पेरियाऊ शाख समेत 20 खां वधीक वाहन ऐं शाखनि खे पाणी फराहम कंदड़ नारा डिस्ट्रिक्ट जंहिं जे पाणी ते हज़ारे एकड़ ज़मीन आबाद थिए थी ऐं सवें ख़ानदान जो चूल्हो इन ते ॿरे थो। इन नारा डिस्ट्रिक्ट जी खाटरी सिर्फ़ नाले मात्र करे ठेकेदार लखे रुपया हड़प करे रहियो आहे। जे अमल ख़िलाफ़ JUI अॻवान हाफ़िज़ हाजन लिगारी, रईस अमजद गाजी, रईस रियाज़ हुसैन, बबूर राजा खान कुरैशी जी अॻवानी में ग़ोज़ो खां पैदल मार्च शुरू कयो वियो। पैदल मार्च में शामिल माण्हुनि प्रेस क्लब अॻियां ॻाल्हाईंदे चयो त एडुकेशन अमलदार ऐं ठेकेदारनि करोड़ रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम ऑफिसर ऐं ठेकेदार मिली भगत करे पैसा हड़प करण जे चकर में रुधल आहिनि। रईस के नारा डिस्ट्रिक्ट जे खाटरी में करोड़ रुपयनि जी मुबीना करप्शन सबबि 1000 एकड़ ज़मीन गैर आबाद ऐं बंजर बणिजी वेंदी, जंहिं सबबि सवें ख़ानदान बुख ऐं बदहाली जो शिकार थी वेंदा। हिननि वधीक चयो त बोगस खाटी राइस के राजे करप्ट ऑफिसरन से राइस के राजे करप्ट ऑफिसरन से नारा डिस्ट्रिक्ट के करप्ट ऑफिसरन से राजे पूछो ताई खाटी करायो खाटी दे नाले ते करप्शन बंद करो। इसके नाल के खाटी दे नाले ते करप्शन बंद करो। दादागिरी बंद करो। हत्ताखोरी बंद करो। दहशतगर्दी बंद करो। आबादगारन जो माशी कत्लेआम बंद करो। आबादगारन जो माशी कत्लेआम बंद करो। नारा डिस्ट्रिक्ट जी ज़मीनन के बंजर बढ़ण बंद करो। नारा डिस्ट्रिक्ट जी ज़मीनन के बंजर बढ़ण बंद करो। आबादगारन जो माशी कत्लेआम सिद्धो करे दियो इनके ट्रेनर के सिद्धो करे दियो। ए दादागिरी नारा डिस्ट्रिक्ट के नाल दिखाती दे रहे तो